अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम ज़री दुनिया सां गॾु अव्हां जो मेज़बान इमरान अली बोज़दार अव्हां सां मुखातिब आहे। नाज़रीन, अॼु असांजे ज़री प्रोग्राम में ॿिनि तमामु मशहूरु शख़्सियतुनि असांखे जॉइन कयो आहे। अचो त उन्हनि सां पहिरीं अव्हां जो तारुफ़ था करायूं। अॼु असांखे पहिरीं जॉइन कयो आहे मोहम्मद अली ख़ासकली साहिबु, साईं डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन शहीद बेनज़ीराबाद आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु साईं नदीम शाह कंहिं तारुफ़ जा मोहताज कोन्हनि, साईं मटियारी डिस्ट्रिक्ट जा प्रोग्रेसिव ग्रोवर ऐं सिंधाबाद गार बोर्ड जा वाइस प्रेसिडेंट बि आहिनि। साईं, तव्हां ॿिन्ही मोज़िज़ महिमान जी वॾी महिरबानी। शाह साहिबु, तव्हां असांखे इहो ॿुधायो त हाणे अर्ली ख़रीफ़ जी पोखी असां वटि आबादगारनि लोअर सिंध खां वठी हाणे चालू थी वई आहे हेठियनि ज़िलनि में, त कीअं था ॾिसो तरबेला डैम, मंगला डैम जेके आहिनि डेड लेवल ते पुॼी चुका आहिनि, पाणी जी अॻियां कीअं था सूरत हाल ॾिसो त आबादगार असांजा हिन साल ॿुधूं पिया त फुटिन जो रेट बि सुठो थींदो ऐं कुझु ॿिज बि आया आहिनि ट्रांसजेनिक वैराइटीज़ जेके आबादगार सोचनि पिया त असांखे हाणे माना हिकिड़ी किरण ॾिसण के आई आहे उमेद जी त मतां हाणे फुटियूं पोखियूं ऐं गुलाबी सुंडी खां इन्हनि शयुनि खां असां बची वञूं ऐं कुझु नाणो कमाए सघूं, त कीअं था ॾिसो आबादगार जेको जेको सोचे वेठा आहिनि त असां वधि खां वधि फुटी जी पोइ खाई करे सघूं, त उहा मुमकिन थी सघंदी या न? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां ॾाढी काराइतो सवाल कयो आहे, ॾुखियो बि कयो अथव। हाणे ॻाल्हि इहा आहे त पाणी जी हाल कोन्हे। असां हिन तव्हांजे प्रोग्राम में अॻे बि रड़ियूं कयूं त तरबला खे जेको टनल ठाहिणो आहे हींअर न ठाहे, असांखे अर्ली ख़रीफ़ लाइ पाणी कोन मिलंदो, पर पंजाब वारा पंहिंजी हूड ते क़ाइमु रहिया। हिननि चश्मा जनम लिंक कैनाल बि खोलिया, ॿिया बि खोलिया, पाण वारे पासे हिननि कणकणुनि खे ॾिना। मंगला जो तव्हांखे ख़बर आहे, मंगला जो पाणी असांजे कम जो कोन्हे, भला पंजाब जे कम जो आहे, पंजाब खे ई भला मिले त घटि में घटि हुतां मिलंदो त तरबेला मां कोन खणंदो। असां त इन हिसाब में बि ख़ुशि हुआसीं, पर हुननि उहो टनल खोलियो, उहो पाणी निकाल कयूं, उहो पाणी वियो हलियो। असां वटि अर्ली ख़रीफ़ लाइ पाणी डैमनि में आहे कोन। जेके कुदरती वहकिरा हूंदा उन मां जेके हू बचाए छॾींदा सो असांखे मिलंदो। पाणी जी पोज़ीशन तमामु ख़राबु आहे। हाणे इन खे मैनेजमेंट करे सघिजे थी कंहिं हद ताईं। मिसाल जेकॾहिं 100 सैकड़ो खोट आहे त इन खे असां 40-50 सैकड़ो ताईं आणे सघूं था, जेकॾहिं इरिगेशन वारा इन खे सुहिणे तरीक़े सां हलाइनि, जंहिंजी का बि उमेदु मूंखे नथी ॾिसण में अचे हिन इरिगेशन वारनि में त हलाइनि। जिते ट्रांसफर पोस्टिंगूं, तव्हां हिकिड़े दारोगे खे बेलदार खे हटाए ॾेखारियो ऐं तव्हांखे ॾंढ भरींदुसि। बाबर अफंदी सेक्रेटरी हूंदो हो इरिगेशन जो, जियो जे, उन ते चई त जेकॾहिं आऊं हिकिड़े बेलदार दारोगे खे हटायां थो त सीएम हाउस मां थो फोन अचे। हाणे ही हुई आहे जेका 8-10 साल पहिरीं जी ॻाल्हि। हीअं त सभु सीटूं पोस्टूं सभु विकामजनि पियूं, पैसा ॾेई अचनि था, हुननि खे परवाही कान्हे, हू पंहिंजे पैसे सां ॿधल आहिनि। ज़मींदार क़ौम सभु वञी जिते वणे उते वञी पिने, धाड़ो हणे, फुर करे। त इन में असांजे सियासी नुमाइंदनि खे खपे, जेके MNA MP आहिनि, से पंहिंजे पंहिंजे असेंबलियुनि में इहे कुझु हुनजे लाइ गोड़ घमसान कनि, उन्हनि खे ॻाल्हाइनि, पंहिंजो हक़ु वठनि, ऐं जिते सिंध खे पाणी नथो मिले, ज़्यादती थी थिए, ECC में वञनि, उते ॻाल्हाइनि। बाक़ी वेही रुगो हुन ते हुकूमत ते तनक़ीद, अपोज़िशन ते तनक़ीद, फलाणे ते तनक़ीद, अफ़गानिस्तान खे कणिक पिया मोकिलियो। अड़े थर में पिया भेण बुख मरनि, ऐं लाड़ में पिया बुख मरनि माण्हू, उत्तर में पिया मरनि, जेके हिकिड़ी हिकिड़ी फसल ते अथनि उन्हनि खे कोन तारियो, तव्हांखे अफ़गानिस्तान यादि आहे। ऐं पंहिंजो घर त सिधो करियो, त उहो इम्कान मूंखे कोन थो ॾिसण में अचे। अलाह साईं करे का बहितरी थिए। हाणे वरी जे लांग मार्च जो सिलसिलो थियो त इहो बि वरी माना ॿियो बि 10-12 ॾींहं माण्हुनि जा कम छुटा। त ज़मींदारनि खे खपे पंहिंजो ख़्यालु कनि ऐं पंहिंजो खिरे वारी पोख खे कनि। ॿिज वाक़ई तव्हांजी ॻाल्हि सही आहे, ॿिज सुठा आया आहिनि, ऐं सकरंड वारनि जो बि ॿिज सुठो आहे। PCC पाकिस्तान सेंट्रल कॉटन कमेटी वारनि जो, जंहिंमें कॉटन कमिश्नर जो ऐं मीर मोहम्मद अली टालपुर वारनि जो वॾो रोल आहे, जंहिं CCRI सकरंड खे अॻियां वधायो ऐं इहे जिन्सूं आंदऊं जेके पंहिंजी लोकल जिन्सूं बि आहिनि। ऐं माण्हू आऊं ईअं चवंदुसि त क़िस्तुनि में ज़मींदार पोखनि, सॼो जो सॼो पोखे न सुकायो। जेका बि ज़मींदारी आहे हुनजा 3 हिसा करे छॾियो। जेका कॉटन पोखियो था, पहिरियों हिसो हींअर पोखियो, थोरो वक़्फ़ो ॾियो, मन का वहकिरो थी वञे, हींअर वरी बरसातियूं बि हिते कैचमेंट एरिया में पवनि पियूं, अलाह साईं का बहितरी करे। बाक़ी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। ख़ासकली साहिबु, तव्हांजो डिस्ट्रिक्ट सांगड़ सां तालुक़ु आहे ऐं सांगड़ जो वॾो नालो आहे, चाहे कणिक जी ॻाल्हि हुजे या ख़ासि तौर ते काटन में, त सांगड़ पोयनि सालनि में पूरे पाकिस्तान में सभिनी ज़िलनि ते भारी रहियो आहे। हिन टाइम ते उते वरी बि अञा बि आबादगार वीचारा जेके आहिनि, छो जो उहे काटन सां रिलेटेड रहिया आहिनि, त मजबूरनि पोयनि सालनि में हुननि जी प्रोडक्शन घटि हुजण जे बावजूदि बि अञा ताईं बि उते
माण्हू वणनि सां वाबस्ता आहिनि त उन में तव्हां कीअं था ॾिसो हिन टाइम ते, छो जो असां वटि जेके बि साइंटिस्ट आहिनि या इदारा आहिनि त उहे चवनि था त भई अप्रैल ऐं 15 मार्च ऐं 15 अप्रैल जे विच में सोइंग कयो, पर आबादगार जेको आहे उहो चए थो न भई आउं आगाटी पोखी कयां छो जो बरसातूं पइजी वञूं उन खां बि बचां, ऐं ॿी ॻाल्हि आहे त कॉटन जो फुटी वियो आगाटो मूंखे रेट मिलंदो पिंक खां बचां। त हाणे आबादगार जेको आहे हू पंहिंजे हिसाब सां मजबूरन जेको आहे हींअर आगाटी पोखी में हींअर साणी मसरूफ़ थी वियो आहे। त तव्हां टेक्निकल माण्हू, तव्हां जेके असांजा आबादगार हिन टाइम ते फुटी लॻाए रहिया आहिनि उन्हनि खे कहिड़ियूं सिफ़ारिशात ॾींदव त हू पंहिंजे वोड़नि खे कामयाबु कनि, आगाटी पोखी खे मर्ज़नि खां बि बचनि त जीअं वधि खां वधि नाणो पाए सघनि? हा, बिस्मिल्लाह रहमान रहीम। इमाम साहब तव्हांजी महिरबानी। ज़िलो सांगड़ माशाल्लाह सभिनी खां बहितरीनु कॉटन ग्रोइंग डिस्ट्रिक्ट रहियो आहे, पर जीअं त गुज़िरियल साल कुझु पॉलिसीज़ बहितर न हुजण जे करे ऐं रेट न हुजण जे करे जेको पाकिस्तान जेको आहे असांजो 5 नंबर ते जेको आहे सो कॉटन कल्टीवेशन में अची वियो, छो त माण्हू शिफ्ट थी विया शुगर केन ते ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि क्रॉप्स ते, जंहिंजे करे जेको आहे सो असांजी प्रोडक्शन जेका आहे लास्ट ईयर तक़रीबन जेका आहे सा जेका उन खां पहिरीं जेका आहे 90 लख जेका आहे सा गठड़ियूं हुयूं उहे 70 लख ते अची वियूं ऐं 34% ताईं जेका आहे सा प्रोडक्शन जेका आहे सा असांजी डिक्रीज़ थी। पर हाणे जीअं त बहितर पॉलिसी जेका आहे सा अचे पई टेक्सटाइल जे हवाले सां ऐं इन करे माण्हुनि जो रुझान वधे पियो कॉटन प्रोडक्शन जी तरफ़, आबादगार हिन दफ़े भरपूर जेको आहे तरीक़े सां कॉटन पोखीनि पिया ऐं आगाटी पोख जे लाइ ऐं इहा गुज़ारिश कंदुसि त जेके असां वटि जिन्सूं आहिनि आगाटी पोख में छा थो थिए, जेकॾहिं माण्हू फेबरवरी में जेके माण्हू गुज़िरियल साल वण काया हुआ उन्हनि मजबूर थी करे जेको अर्ली स्टेज में जेको उनखे थ्रिप्स जो हमिलो थिए थो, ॻाढ़पनी लॻी थी वञे, जंहिंजे करे उन्हनि हर्ब ॾेई छॾिया। तंहिं करे बहितर जेका असांजी सजेशन आहे त उहा जेका आहे जॾहिं तव्हांजो टेम्परेचर तक़रीबन 27 खां वठी 32 डिग्री सेंटीग्रेड ताईं तव्हांजो जेकॾहिं टेम्परेचर थी वञे जेको तक़रीबन 10-15 मार्च ताईं थी थो वञे त उन वक़्त ते जेकॾहिं पोखी कनि त इहो उन्हनि जे लाइ बहितर जेको आहे सो रहंदो टेम्परेचर, त इन में माण्हू पोखी कनि। अच्छा शाह साहब, तव्हां हींअर जेको आहे असां वटि सरहें जेका आहे तूरियो उनजी हार्वेस्टिंग उरूज ते लॻी पई आहे, तूरीअ जो कीअं रेट आहे, आबादगारनि खे उन जो छा रेट पियो मिले ओपन मार्केट में, ऐं हाणे कणिक जेका आहे उन जी बि हार्वेस्टिंग लोअर सिंध में त शुरू थी वई आहे ऐं आहिस्ता आहिस्ता ज़ाहिर आहे पोइ ॿिया जेके मथे वारा ज़िला आहिनि हाणे इहा यकी कंटिन्यू मुस्तक़िल हलंदी रहंदी, त कीअं था ॾिसो त आबादगारनि खे कणिक जो रेट कीअं मिलंदो, बहितर मिलंदो, छो जो असां वटि हिन साल कास्ट ऑफ प्रोडक्शन जेका असांजे फसल जी लागत हुई उहा त ॿीणी थी वई। अच्छा, गवर्नमेंट जेका आहे हाणे 2200 रुपया अघु बि अनाउंस करे छॾियो आहे ऐं उन सां गॾोगॾु प्रिक्रूटमेंट सेंटरनि जी जेको आहे उन जो बि सॼो हुननि ठाहे हिकिड़ो डेटा उहो बि अनाउंस करे छॾियो आहे। त छा था ॾिसो त गवर्नमेंट मार्च जे महीने में आगाटी ख़रीदारी में अची वेंदी या न? साईं, तव्हां तूरीअ जी ॻाल्हि कई पहिरीं, तूरीअ जो रेट तमामु सुठो मिलियो आहे ऐं ख़ासि करे वरी हींअर जेको यूक्रेन ऐं रूस वारनि जो मसइलो थियो आहे उन जे करे तेलनि जा अघु चढ़ी विया आहिनि। तूरीअ जो 5800 रुपए खां वठी 6200 रुपए ताईं रेट हले पियो हिन वक़्तु। बाक़ी जेकॾहिं किथे को मॉइस्चर आहे या कचो दाणो आहे त उन में घटि थो मिले ऐं तूरियो थोरे ख़र्च में जल्दी थो तयारु थियो वञे ऐं एतिरो मर्ज़ हुनखे नथो लॻे जेतिरे ॿियनि शयुनि खे लॻे। त अल्हम्दुलिल्लाह तूरियो सुठो रहियो ऐं मुंहिंजो तमामु घणी उमेद आहे त आबादगारनि खे हुन मां सुठो रिटर्न मिलियो। हिकिड़ी कॉल वठंदा। अस्सलाम वालेकुम अदा। जी अदा। साईं केर साहब पंहिंजो तारुफ़ करायो, किथां पिया ॻाल्हायो? मां कंडियारे खां पियो ॻाल्हायां, साईं सरमाईज़र। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, कहिड़ो सवाल पुछंदव साईं? ऐं लीमन जो जेको कारो माल लॻो आहे, लीमा असां वटि सफ़ा बिल्कुलु ख़तमु थी विया। साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजो सवाल बिल्कुलु मोहम्मद अली साहब खां पुछूं था, तव्हांजी वॾी महिरबानी। जी साईं। त कणिक जो जेको आहे, कणिक जो बि इहो ई ॾिसो यूक्रेन ऐं रशिया वारनि जो तक़रीबन 32% हिसो आहे वर्ल्ड जी एक्सपोर्ट में कणिक जो। इंटरनेशनल मार्केट वधी वई आहे त ज़मींदारनि खे हिन साल घटि अघु मिलण जो इम्कान मूंखे नथो ॾिसण में अचे। आउं सम्झां थो रेट सुठो मिलंदो ऐं सरकार जी पॉलिसी बि चेंज थी आहे। पोएं साल जेको हुननि जी सुस्ती जे करे हुननि जी प्रिक्रूटमेंट 14 लाख टन जी कान थी। मुंहिंजी पोएं हफ़्ते सेक्रेटरी फूड सां मुलाक़ात थी, ऐं इन हिसाब सां वियो हुउसि त बाबा तव्हां छा कयो छा न कयो, त हुन ॿुधायो त असां 2 ॾींहं पहिरीं कमिश्नर हैदराबाद सां मिली असां उहो सॼो बंदोबस्तु करे छॾियो आहे। पहिरीं तारीख़ खां असांजा सेंटर खुली वेंदा, सेंटरनि जा बि उन्हनि आइडेंटिफिकेशन नाला ॿुधाए छॾिया आहिनि। मूंखे नथो लॻे त 2200 रुपए खां घटि का मार्केट हिन साल थींदी, पर
छाकाणि त गवर्नमेंट हींअर लांडी वारा गोदाम ही सभु खोले छॾिया आहिनि त हींअर जेका लोकल बाज़ार आहे उहा 2250 रुपए ते पई हले, त सरकारी रेट बि 2200 आहे, पंजाब में 1950 रुपया आहे या 2000 रुपया रेट आहे कणिक जो सरकारी। त कणिक पाण खे हिते ई माशाल्लाह सुठी मिलंदी, ओॾे ई कान बींदी ऐं ज़मींदारनि खे रेट बि सुठो मिलंदो। बाक़ी हाणे बॉर्डर आहिनि उहो त हाणे सरकार ॼाणे, उनजो कमु ॼाणे, उन्हनि खे रोके थी नथी रोके छा थी करे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं प्रोक्यूरमेंट हुकूमत पाकिस्तान सॼे ई रुगो सिंध हुकूमत न सभई जे कनि त असांखे इम्पोर्ट करण जी ज़रूरत कान पवंदी, कणिकूं माशाल्लाह सुठियूं आहिनि। मतिलबु छा साहिबु तव्हांजो चवण जो मतिलबु इहो आहे त सरकार हूअं ई कंहिं साल ईंदी आहे, लेट सेट ईंदा आहिनि पंहिंजे तरीक़े सां, पर असांजी ओपन मार्केट बहितर रहंदी। नाज़रीन, हिन वक़्तु हिकिड़े नंढड़े वक़फ़े जो वक़्तु थी चुको आहे, वरी असांजूं ॻाल्हियूं जारी रहंदियूं, वरी हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। ख़ासि करे साहिबु तव्हां असांजे कॉलर जो पहिरीं त जवाबु ॾियो, उनजे लीमन खे जेको हींअर कारो महलो लॻी वियो आहे उनखे कीअं उनजो तदारुक करे सघनि था, ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा कॉटन जा ज़मींदार, फुटी जा हींअर ज़मींदार आहिनि, उहे आगाटी पोखी कनि पिया त उन में सीड ट्रीटमेंट जी छा हैसियत आहे, आया उहा करणु घुरिजे या न करणु घुरिजे, ऐं उन सां गॾोगॾु तव्हां असांखे इहो ॿुधायो त असांजे आबादगारनि खे हिन टाइम ते तमामु घणो हिकिड़ो शोशो पियो हले ट्रिपल जीन वैराइटीज़ लॻाइण जो, ऐं उन जा हिकु हिकु किलो 5-5 हज़ार जो 4-4 हज़ार जो खपायो पियो वञे आबादगारनि खे। आया इन शइ मां कीअं हिन टाइम ते ज़ाहिर आहे उन्हनि खे फुटी जो बि आहे त भई असांजी वधि खां वधि प्रोडक्शन ते सुठी शइ ॻोल्हणी आहे, त कीअं हिन मौक़े ते हू सुठी वैराइटीज़ जी सिलेक्शन कनि? हा, पहिरीं साईं जेको तव्हां कॉलर जंहिं दोस्त फ़ोन कयो उन पंहिंजो लीमन में जेको महले जे लाइ, महलो जेको आहे सो रस चूसींदड़ जीत आहे। इन जे लाइ तव्हां नेटन पैरन जेको आहे उनजो तव्हां स्प्रे करे सघो था। क्लोरोपाइरीफास जेका आहे उहो तक़रीबन तव्हां 100 cc 100 लीटर पाणी में विझी करे उनजो स्प्रे करे सघो था, त उन सां जेको आहे सो कारो महलो तव्हांजो कंट्रोल थी वेंदो। अच्छा, ॿियो जेको तव्हांजो सवाल काटन जे हवाले सां, सीड ट्रीटमेंट जे हवाले सां, बुनियादी तौर ते जीअं त असां वटि आगाटी पोख थिए पई, छो त मूनसून जूं जेके बारिशूं अॻुवाट थियनि थियूं त उनजे करे उनखां जेको आगाटी पोख थिए थी त उन में थ्रिप्स जो जेको आहे शदीद हमलो थिए थो। त उन जे लाइ बहितर इहो आहे त तव्हां जेको काटन जी जेको सीड आहे उनखे ट्रीट कयो कंहिं सुठे जेको आहे सो इंसेक्टिसाइड सां, जंहिंमें तव्हांजो नेटन पैरन अची वियो, इमेडा, क्लोपर्ड 70 WP WS, इहे फार्मुलेशन अचनि थियूं। इहो तव्हांजो 10 ग्राम फी किलोग्राम जेको आहे उहो ॿिज खे तव्हां लॻाए करे ऐं उन सां पोखींदो त तव्हांखे तक़रीबन 15-20 ॾींहं ताईं जेको आहे तव्हांजो थ्रिप्स जो हमलो न थींदो। जेकॾहिं उहो माण्हू न करे सघियो आहे त पोइ जेको तव्हां पोखी खां पोइ जेको तव्हां पहिरियों पाणी ॾियो था त उन में तव्हां क्लोरोपाइरीफास या प्रोफिनोफास जो जेको आहे 1 लीटर फी एकड़ तव्हां जेकॾहिं खंदी में हलाए छॾींदो त जेका थ्रिप्स जी जेका मल्टीप्लिकेशन थिए थी, वाध थिए थी जेका ज़मीन में, त उहो जेको उन सां कंट्रोल थी वेंदो। ज़बरदस्त। पहिरीं त शइ तव्हांजी इहा शइ। अच्छा, ॿी शइ जेको तव्हां सीड जे हवाले सां ॻाल्हि कई त हिन वक़्तु ट्रिपल जीन जेके वैराइटीज़ अचनि पियूं, ट्रिपल जीन बुनियादी तौर ते जेके आहिनि से गुलाबी जे अचण खां पोइ जेको हिन जो शदीद हमलो थियो आहे, त इन जे करे असां वटि पंजाब यूनिवर्सिटी जो हिकिड़ो इदारो आहे जंहिंखे कैम्प चवंदा आहिनि। त कैम्प जेको आहे सेंटर ऑफ एक्सीलेंस इन माइक्रोबायोलॉजी, हा, इन जो जेको आहे सो इहो इदारो आहे। हिन 1990s खां इन्हनि जेको आहे सो BT जीन ते कमु कयो, ऐं उन खां बाद में हुननि कुझु वैराइटियूं माना जेके CKC1 CKC3 इहे वैराइटियूं जेके आहिनि से मार्केट में अची चुकियूं आहिनि, जेके जेनेटिकली मॉडिफाइड आहिनि, जिन में BT जीन जेको आहे सो ट्रांसफर कयो वियो आहे। CKC1 जेका वैराइटी आहे इहा ट्रिपल जीन नाहे, इहा जेका आहे सा हिन में डबल जीन आहे। क्रिस्टल 1AC ऐं क्रिस्टल AC जेको प्रोटीन आहे, BT प्रोटीन आहे, उहो हिन में इंसर्ट कयो वियो आहे। इहो गुलाबी जे लाइ रेज़िस्टेंट आहे। अॼुकल्ह जेको माण्हू जेके ॿिज खपाइनि था उहे पिंक फ्री करे खपाइनि पिया, पिंक फ्री नाहे, पिंक रेज़िस्टेंट आहे, पिंक टॉलरेंट आहे। अच्छा, मतिलबु जेके ही ट्रिपल जीन वैराइटियूं आहिनि ख़ासि करे साहब, इहे जेके आहिनि पिंक फ्री वैराइटीज़ कोन आहिनि। पिंक फ्री वैराइटी का बि कान्हे का। पिंक जो अटैक थिए थो पर तमामु थोरे पैमाने ते थिए थो, ऐं इन करे आउं चंद ॻाल्हियूं जेके आहिनि से आउं तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश कंदुसि त जेके ट्रिपल जीन जेके वैराइटी आहे उन में जेको टियों जीन आहे उहो ग्लाइफोसेट टॉलरेंट जीन विधो वियो आहे, जंहिंखे GTG चवंदा आहिनि। त उन सां इहो थिए थो त जेको गंदगाह जे करे जेको असांजो 40-45 सैकड़ो पैदावार घटिजी थिए ऐं गुॾ जे करे अख़राजात वधीक अचनि था। हिकिड़ी कॉल वठंदासीं। अस्सलाम वालेकुम अदा। साईं वालेकुम सलाम साईं। अदा केरु ऐं किथां पिया ॻाल्हायो भाईजान?
साईं ख़ालिद अहमद ॻाल्हायां थो यारे लुंड मां डिस्ट्रिक्ट घोटकी मां साईं। जी अदा कहिड़ो सवाल पुछणु चाहींदव? साईं असांजो सवाल इहो आहे त असां जेको आहे त हारी आहियूं ऐं असांखे जेको आहे त माना जेको बारदानो सरकारी नथो मिले, आम जेको हल्को ज़मींदार आहे उनखे बारदानो नथो मिले सरकारी, इन बारे में असां बिल्कुलु अदा साईं शाह साहब खां तव्हांजो सवाल बिल्कुलु पुछंदासीं। साईं जी हींअर फूड सेक्रेटरी साहब सां हींअर मुलाक़ात थी आहे, तव्हांजो सवाल पुछां, वॾी महिरबानी। जी साईं मोहम्मद साहब। हाँ, त इहो जेको आहे GTG जीन जेको आहे इहो हिन में सीड में दाख़िल कयो वियो आहे, जंहिंजे करे हिनखे ट्रिपल जीन जेको आहे चए थो वञे। इहा सिर्फ़ु CKC 3 वैरायटी आहे, पर अफ़सोस असांजे उन आबादगारनि ते थिए थो त छो त हिन जी एवरेज जेका आहे पोएं साल जेका असां ऑब्ज़र्व कई पूरे सिंध में जिथे जिथे इहा वैरायटी लॻल हुई, त थोरे पैमाने ते तक़रीबन इहो सीड मिलियो हो, त जंहिंमें हिननि जी एवरेज जेका आहे सा 25 मण खां मथे कान आई हुई। पर हाणे आबादगार जेके अहिड़ा माण्हू आहिनि जेके आबादगारनि खे गुमराह कनि था ऐं हाणे ॿिज खपाइण वारा ख़ासि तौर ते हींअर बि तव्हां ॾिसंदव त जेके असां मालूमात कई आहे त तक़रीबन 2000 बैग खां वधीक जेके आहिनि CKC 3 वैरायटी न मिली आहे कंपनियुनि खे। पर हिन हर माण्हू जेको आहे सो वैरायटी खे CKC 3 करे खपाए पियो, ऐं जेको इहो इंतिहाई गैर अख़लाक़ी अमल आहे इन जी जेका आहे असीं मज़म्मत करियूं था, त इहो जेको आहे सो ईअं न थियणु खपे। त इहे जेके ट्रिपल जीन वैरायटीज़ आहिनि इहे सुठो परफॉर्म कनि पियूं ऐं इन्हनि खे आगाटो लॻाइजे, ऐं इन्हनि जी जेका एवरेज आहे उहो 50-60 मण ताईं जेको आहे सो पोटेंशियल इन्हनि में आहे 50 मण ताईं, छो त CKC कंहिं बि इदारो जेको बज़ाते ख़ुदि आहे उन्हनि जेको आहे सो उनजी पोटेंशियल 50 मण पाण ॿुधाई आहे, त हीउ जेको 60 मण करे खपाइनि था इहे ॿिज वारा, इहो जेको आहे सो इंतिहाई नामुनासिब अमल आहे, तंहिं करे इहो न थियणु खपे। अच्छा शाह साहब तव्हां ॿुधायो त कमनि जी हींअर छा सूरत हाल आहे, जॾहिं त हाणे त तक़रीबन सीज़न बची एंड थियो आहे, आबादगार जेके आहिनि उहे अञा बि बार बार इहे रड़ियूं कंदे नज़र अचनि था यार अघु कोन पियो मिले, अघु कोन पियो मिले, पर जेको गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो आहे मुंहिंजे ख़्याल सां उहो त रेट मिले पियो या उहो बि मार्केट में कोन पियो मिले? न, उहो रेट मिले पियो, 250 मिले पियो, ऐं किथे किथे 10 रुपया मथे बि मिले पियो, कंहिं कंहिं मिल जो ॿुधिजे थो त 10 रुपया घटि, पर मुंहिंजी इतलाह मुताबिक़ त घणे भाङे मिल वारा 250 रुपया ॾींदा। अच्छा शाह साहब असांजे कॉलर जो बि गॾोगॾु जवाबु ॾेई छॾियो। हाणे कॉलर जी ॻाल्हि इहा आहे त पोएं हफ़्ते आउं वियो हो सेक्रेटरी फूड वटि, नओं सेक्रेटरी फूड आयो हो, त मूं चयो आबादगार बोर्ड जे हवाले सां आउं वञी मुलाक़ात करे अचां ऐं हुनखे जेके आबादगारनि जा मसला मसाइल आहिनि उहे ॿुधायां। उते सेक्रेटरी साहब बि हो, एडिशनल सेक्रेटरी बि हो, डायरेक्टर फूड इमदाद शाह बि हो। पोइ इहा ॻाल्हि ॿोल थी त बाबा असां बारदानो जी कोशिशि कंदासीं फेयर डिस्ट्रीब्यूशन हुजे, माना हर कंहिंखे मिले, पर जेका सुठी ॻाल्हि उते सेक्रेटरी फूड सां इन्हनि सां जेका थी उहा इहा थी त नंढे आबादगार खे 60 सैकड़ो ॿिज ॾींदासीं, इहो बारदानो ॾींदासीं, ऐं 40 सैकड़ो हूंदो हो वॾे ज़मींदार खे, पर उन सां गॾोगॾु इहो बि कयूं त वॾे खे जेको ॾींदासीं उहो पंहिंजो फार्म 7 बि ॾे, ऐं कल्टिवेशन फिगर त हिन जी कणिक केतिरी आहे, छाकाणि अॻे इहे शिकायतूं रहियूं आहिनि त जे वॾा ज़मींदार आहिनि 1000 एकड़ बाग ऐं केलो लॻो पिया, उन्हनि बि 2-2000 बोरियूं वरितियूं, त जेॾीमहिल कल्टिवेशन फिगर अची थो वञे पोइ उनजो 25 सैकड़ो उनखे मिलंदो, पर नंढे आबादगार लाइ 60% बारदानो रखियो वियो आहे। नओं सेक्रेटरी आयो आहे हींअर पंजाब मां ट्रांसफर थी, मूंखे ॾाढो सुठो माण्हू लॻो, ऐं डायरेक्टर फूड बि ॾाढो सुठो माण्हू हो, उन्हनि जो इहो चवणु हो उन्हनि जी कोशिशनि खां ही पहिरीं मार्च खां सेंटर पिया खुलनि। तव्हांखे उम्मीद आहे मूंखे इलाही उम्मीद आहे त इंशाअल्लाह ताला बहितरी थींदी। अच्छा खस्कली साहब तव्हां इहो ॿुधायो त तव्हांजी त हूअं एक्सपर्टीज़ सभिनी क्रॉप्स में आहिनि, पर ख़ासि तौर ते अॼु छो जो अपकमिंग सीज़न असांजो हाणे कॉटन जो आहे जेको शुरू थी वियो आहे, त फुटी जी पैदावार कहिड़े तरीक़े सां वधाइजे ऐं कीअं था ॾिसो त असांजा आबादगार जेके आहिनि उहे पिंक जे हमले खां बचनि, ऐं आबादगार कहिड़े कहिड़े हींअर जेको तव्हां फील्ड में वञी ॾिसो था त असांजे आबादगारनि जूं जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि ते थोरो जेको आहे तव्हां नज़र विझो महिरबानी। सर मुंहिंजी नज़र में जेको बुनियादी शइ आहे उहा अव्हांजे मैनेजमेंट जो इशू आहे, त असांजा आबादगार ख़ुदि बज़ाते ख़ुदि जेके आहिनि से ज़मींदारी में पाण इन्वॉल्व कोन था थियनि। हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त ॿिज केतिरो महांगो पियो मिले, भाण केतिरा महांगा पिया मिलनि, कास्ट किथे वञी पहुती आहे, पर आबादगार वरी बि उहो साॻे ट्रेडिशनल तरीक़े सां जेको आहे सो मैनेजर खे चयो, मैनेजर कमदार खे चयो, कमदार हारी खे चयो, ऐं इहो कमु ईअं थी वियो। हाणे ईअं कमु न हलंदो, हाणे बहितर पैदावार वठण जे लाइ अव्हांखे मॉडर्न टेक्नोलॉजीज़ खे एडॉप्ट करणियूं पवंदियूं। जीअं हाणे ही वैराइटीज़ CKC 3 जे हवाले सां जेका डिस्कस असांजी थी आहे, इन सां गॾोगॾु इहो चवंदो हलां त इन वैराइटी सिर्फ़ु CKC 3 आई आहे, पर हर कंपनी 50 वैराइटियूं ॾे पई,
को 111 जे नाले सां ॾिए पियो, को ॿिए नाले सां ॾिए पियो, अहिड़े क़िस्म जूं के बि वैराइटियूं जेके काफ़ी वैराइटियूं आहिनि जंहिंखे pink free करे हीअं खपाए के थो G5 ताईं हलिया विया आहिनि, माना 5 जीन ताईं माण्हू हलिया विया आहिनि, अहिड़ी क़िस्म जी का बि शइ कान्हे का। फ़िलहालु ट्रिपल जीन ताईं जेका आहे सा ॻाल्हि महदूद आहे। त ॻाल्हि मूं इहा कई पे त आबादगार पंहिंजी कीअं इम्प्रूव करे, लैंड प्रिपरेशन तव्हांजी तमामु सुठी हुजे, प्लांट पॉपुलेशन तव्हांजी पूरी हुजे, तव्हांजो सीड ट्रीटमेंट थियल हुजे, तव्हांजी जेका फर्टिलाइज़र रिक्वायरमेंट आहे, छो त असां वटि भाण महांगा हुजण जे करे माण्हू माना हिकिड़ो इनबैलेंस जेको फर्टिलाइज़र ॾियनि था, अॼु पैसा आहिनि त ॾेई छॾिया, न आहिनि त न ॾिना, त उन सां तव्हांजी प्रोडक्शन जेका आहे सा मुतासिर थिए थी। उनखां अलावा जेको वॾो मेन इशू थिए थो जंहिंजे करे असांजी पैदावार मुतासिर थिए थी, उहो गुलाबी जे करे थिए थी। त गुलाबी खे तव्हां मैनेज करे सघो था, उनखे तव्हां कंट्रोल नथा करे सघो, उनखे तव्हां मारे कोन था बिल्कुलु सघो। सही। तंहिं करे तव्हां पिंक खे मैनेज करण जे लाइ तव्हांखे मल्टीपल जेके आहिनि से उपाउ वठणा पवंदा, मेयर्स वठणा पवंदा, तव्हांखे फेरोमोन ट्रैप्स जेके आहिनि से उहे लॻाइणा पवंदा, PB रोब L ते तव्हांखे उॾी वञिणो पवंदो। उनखां अलावा तव्हांखे जेको आहे सो हुनजी लाइफ साइकिल खे टोड़ण जे लाइ तव्हांखे लाइफ साइकिल ते हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठंदासीं नाज़रीन, उनखां पोइ वरी ॿीहर हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन। खसमी साहब तव्हां ॿुधायो पिए जी। हा, त मूं इहो ॿुधायो पिया त फर्टिलाइज़र जेका मैनेजमेंट आहे उनखे तव्हां बहितर कयो, बैलेंस फर्टिलाइज़र तव्हां ॾियो, छो त बैलेंस फर्टिलाइज़र तव्हां नथा ॾियो त तव्हांजी 30% 40% ताईं यील्ड तव्हांजी पैदावार घटिजी थी वञे। त उहो तव्हां बैलेंस फर्टिलाइज़र ॾियो, तव्हांजो अगस्त ताईं 15-20 अगस्त ताईं तव्हांजो भाण पूरो अची वञे। असां वटि बाद में बि पिया भाण ॾींदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते जेके CKC वैराइटी या ट्रिपल जिन जेके वैराइटियूं आहिनि, इन्हनि खे पाणी बि घटि खपे ऐं इन्हनि खे फर्टिलाइज़र जी रिक्वायरमेंट जेका आहे सा ॿियनि जे मुक़ाबले में घटि आहे। तंहिं करे तव्हां पंहिंजे पाणी ते कंट्रोल कयो। असां वटि पाणी जेको आहे सो खिरिया ॿोड़े था छॾीनि, हालांकि इहो बिल्कुलु इहो तव्हांजो जेको क्रॉप आहे ट्रॉपिकल क्रॉप आहे, ऐं इनखे जेको आहे सो गर्मी खपे ऐं इनखे घणो पाणी न खपे। त इहे चंद शयूं आहिनि जेके तव्हां इनखे प्रॉपर मैनेज कयो त इनशाला तव्हांजी पैदावार बहितर ईंदी। अच्छा शाह साहब, तव्हां इहो ॿुधायो त हिन टाइम ते जेके आबादगार आहिनि उहे कणक ऐं तूरियो जो जेको फसल हो उन में उन्हनि भाण जो तमामु घणी जेका आहे खोट खे मुंहुं ॾिनो। हाणे भाण जी छा सूरत हाल आहे, छो जो हाणे काटन जी पोखी फुटी जी पोठी अचण वारी आहे। हाणे आबादगारनि खे अवां कहिड़ी सलाह ॾींदव? आया हींअर DAP यूरिया अवेलेबल आहिनि या न आहिनि, या आबादगारनि खे अॻियां भाण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली हींअर हू जोड़ीनि जो अॻियां वरी साॻी कणक वारी सूरत हाल उन्हनि लाइ न थिए? सही, शींहं जे नाले चवंदा आहिनि त जंग में हूअं त ॿिया जानवर खाए थो, पर जेॾी महिल माण्हूअ खे हिकिड़े दफ़ा चक हणे थो, हुनखे रत माण्हू जो लॻियो वञे, पोइ हुनखे ॿी शइ नथी वणे। साॻियो ई मिसाल हिते जे वापारियुनि लाइ, भाण डीलरनि लाइ, इन लाइ चवां थो, इन्हनि खे इहो रत लॻी वियो आहे, इहे छॾींदा ई कोन। तव्हां ॾिसो त जॾहिं भाण जी कोट पई तॾहिं चेकिंग कई, DC मटियारी हिकिड़े एग्रीकल्चर ऑफिसर लाइ लिखी ॾिनूं त ही हथ में मलौस आहे स्मगलिंग, कुझु कोन थियुसि। 60% भाण अहिड़नि डीलरनि खे मिलियो आहे सिंध में जंहिंजो दुकान ई कोन्हे। स्मगलिंग में उहो सभु शामिल आहिनि। जंहिंखे कुझु करिणो आहे करे ॾेखारे था, सलाम कंदुसि। हू वापारी चए थो त बाबा हेठां खां वठी मथे ताईं थो पैसा ॾियां। त ज़मींदारनि खे इहा तकलीफ़ हिन सीज़न में बि आऊं ॾिसां पियो, अलाह करे न हुजे। DAP जे करे पैसा हुजनि त हींअर वठी छॾियो, हींअर DAP जी खप कोन्हे, हींअर मिली वेंदा, 2 रुपया घटि बि मिली वेंदा। यूरिया में साॻियो मसइलो मूंखे ॾिसण में अचे पियो, जेतिरे क़दुरु त यूरिया जी प्रोडक्शन घटि कान्हे पाकिस्तान में, डिस्ट्रीब्यूशन जो मसइलो आहे। आऊं ज़मींदारनि खे इहा सलाह ॾींदुसि त अचनि थोरो वरी ॿी जाइ ते, पंहिंजो माल वारो भाण आहे, इहे छेणा राति जो साड़ियूं छॾीनि मच्छरनि लाइ, हिननि लाइ, ॿियनि शयुनि लाइ, इन खे इस्तेमालु कनि। केले जे थोड़ मां ठाहिनि भाण, बायो कंपोस्ट ठाहिनि पंहिंजो। इहे जेके हींअर तूरियो लो अथनि, इन जी ॾंडियूं न लुणनि, इन खे ॾंडीअ खे हर ॾेई गोबर ॾेई रोटावेट करे छॾीनि, इहो साओ भाण थी वेंदो। कणकारी ॿनीअ खे बाहि न ॾीनि कांगड़ खे, उन खे बि उन में भाण करे छॾीनि, त हुननि जो भाण जी रिक्वायरमेंट ज़रूरत घटिजी वेंदी, ख़तमु कान थींदी। छाकाणि असांजी ज़मीनूं हाणे इन कीमियाई भाण ते हिरी वयूं आहिनि। इन हिसाब सां घटि करे सघनि था। ॿियो जीअं ख़ाशकली साहिबु चए थो, बाबा जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरी ॾियो न। असां वटि मटियारी में बसर खे 10-10 बोरियूं यूरिया जी माण्हू, हर पाणी ते यूरिया। अड़े बाबा हिन जो खप ई कोन्हे। मूंखे हिकिड़े गिलास पाणी जो खपां, 3 गिलास पीअंदसि उल्टी थींदी। त इहा ज़मीन बि उल्टी कंदी, पोइ किथे कलर थियो वञे, किथे ज़मीन जी टेक्सचर सॼो ख़राबु थियो वञे। हीउ जेको असां इन शइ में आहियूं न, त हिकिड़ो कारो 2 छा इन मां निकिरणु खपे।
साईं हिकिड़ो अखर इस्तेमालु कयो, बैलेंस फर्टिलाइज़र। इहो वॾो हिकिड़ो नाले वारी ॻाल्हि आहे, सोचण जी खपे त बैलेंस छा आहे, जंहिं शइ खे जेतिरी ज़रूरत हुजे। टेक्निकल टर्म आहे, टेक्निकल टर्म आहे बाबा, जेतिरी हुनखे खपत हुजे ओतिरो ॾियो। ॿियो साईं किसो टोड़े छॾियो मैनेजमेंट जे हवाले सां। ऐं हमेशह चवंदा आहिनि हिकिड़ो मांडड़ी वारो जेको केबिन वारो आहे उहो बि 8 बजे अची वेहे थो, सुबुह जो राति जो 10 ताईं वेठो आहे मांडड़ी वारो। अरे तव्हांजी त ज़मीनदारी आहे, बादशाही आहे, भला ॿियो न ॾियो, घटि में घटि 3 कलाक त ॾियो पंहिंजी ज़मीन खे रोज़। ऐं नथो सम्झां अहिड़ा ज़मीनदार 95% ज़मीनदार अहिड़ा कोन्हनि जेको 1 कलाक रोज़ ॾींदा हुजनि। बिल्कुलु त मैनेजर कमदार हारी छॾियो, पंहिंजी खेती सिर से थी आहे, पुराणी चवणी आहे। ऐं ज़मीनदारी अहिड़ी शइ आहे इहा कान ख़तमु थींदी, भले रूस यूक्रेन छो विढ़े, सॼी दुनिया पाण में विढ़े, पर खाधो बंदि नथो थी सघे। अलाह साईं असांखे अहिड़ी रोज़गार ॾिनी आहे त हीअ त असांजो फ्यूचर ॾींहों ॾींहुं वधे पियो। त महिरबानी करे आबादगार पंहिंजी ज़मीननि खे टाइम ॾियनि। ऐं ख़ासि करे खल आहे, केले जी आहे, बसर जी आहे, पटाटे जी आहे, उछलायो न, हुनखे डॿे में बि कटे कुतरे कुझु हुन में विझी जेके लवाज़मात साईं खां पुछी उनजो भाण ठाहियो। इंडिया में असां ॾिठो सईम जा, टर्की में, जर्मनी में ही हेॾो हेॾो डॿो आहे नंढड़ो नंढड़ो, उहो जेके नंढा नंढा ज़मीनदार आहिनि उहो घरनि में उहो ठाहे। चाइना में ॾिठोसीं उहो हेॾी हेॾी डॿी पहाड़ में था ॾियनि। इंडिया में त भाण जेको छॾिजे थो हीअ पाण वांगुरु हीअं हीअं कोन्हे, हीअं खणी हर ॿूटे जी पहाड़ में तस्बी जे दाणे वांगुरु उहो चवंदा अधु बोरी मां असांजो कमु थियो वञे, असांजो घणे में घणो भाण त हलियो थो वञे। त इहे कुझु शयूं आहिनि जिन मां उपा वठी पाण इहे करे सघूं था। बाक़ी आहे सभु सियासतदाननि जो बसि, अमी इहे सभु ज़मीनदार हारी सभु माण्हू 5 साल गारियूं था ॾियनि, जॾहिं इलेक्शन आयो अचे थो त पटको ॿधी टबक करे वरी साॻियो वोट ॾिनो, पोइ अदा लोड़ियो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। रड़ियूं न करियो। अच्छा ख़ासि करे तव्हां इहो ॿुधायो त कमंद जेको आहे उहो, छो जो असांजा आबादगार जेके लोअर सिंध जा आहिनि उन्हनि जी बि मजबूरी आहे, उहे बि पोखीनि था, छो जो उते वरी ॿिया क्रॉप सारियूं ई कमंद खां सवाइ हू सर्वाइव कोन था करे सघनि। त उन किथे माण्हुनि जी मजबूरी, किथे हेठाई वारियूं ॿनियूं आहिनि उते बि माण्हुनि खे मजबूरी आहे, कमंद था पोखीनि। त कमंद जी प्रोडक्शन कीअं वधाइजे? ऐं कुझु ॾींहं पहिरीं तव्हां जेको आहे महमूद नवाज़ शाह साहब जी फार्म ते का बीमारी ॾिठी हुई कमंद में, उनजे बारे में थोरो असांखे ब्रीफ कयो। हाँ, कमनि जे हवाले सां साईं बुनियादी तौर ते 4 वॾा अहम जेके आहिनि से फैक्टर आहिनि जंहिं करे तव्हां कमनि जी जेका आहे पैदावार, जेकॾहिं उनखे तव्हां मद्देनज़र रखंदो त तव्हां कमनि जी पैदावार खे वधाए सघंदो। सभिनी खां पहिरीं तव्हांजी ज़मीन जी तयारी आहे, छो त तव्हांजी जेके लैंड प्रिपेरेशन सही हूंदी त उन में तव्हां लेवल सही हुजे, तव्हांजी डीप प्लोइंग हुजे, क्ले लोम, सिल्ट लोम तव्हांजी ज़मीन हुजे, जेका नरम ज़मीन हुजे, उन में जेको तव्हां हिकिड़ो। ॿिए नंबर ते तव्हांजो जेको आहे तव्हांजो सीड ट्रीटमेंट तव्हांजे लाइ ज़रूरी आहे। बिज खे जेसि ताईं ज़हर न लॻाईंदो, हिन वक़्तु तव्हां ॾिसो त केतिरियूं ई बीमारियूं, तव्हां जीअं साईं महमूद नवाज़ शाह साहिब जी ॻाल्हि कई त उते जेको आहे सो शुगर केन विल्ट जी डिज़ीज़ जेका आहे उते ॾिसण में आई, ग्रासी वाइट लीफ डिज़ीज़ जेका आहे उहा अचे पई, उन खां अलावा सूटी मोल्ड थिए थो, माना ॿिया केतिरा ई उन में इशू थियनि था। जेसि ताईं तव्हां हुनखे प्रॉपर फंजीसाइड सां ट्रीट न कंदो तेसि ताईं तव्हांजो जेको आहे सो प्रोडक्शन तव्हांजी इम्प्रूव कोन थींदी। 3 नंबर ते असां ॿिज जेको आहे उहो अंदाज़े ऐं धोके ते लॻाईंदा आहियूं, त असांजो प्लांट पॉपुलेशन जेका आहे सभु पूरी कान थी थिए। तंहिं करे सीड जेको आहे तव्हांजो 80 खां 100 मण जेको आहे तव्हांजो घटि में घटि जेका थिन वैरायटी आहे उहा 80 खां 100 मण जेका आहे उनजो तव्हांजो सीड तव्हांजो हुअणु खपे। त उहो सीड तव्हांजो जे प्रॉपर लॻंदो, छो त असां गुज़िरियल साल काफ़ी ज़मीनदारनि तजुर्बो कयो, असां बाक़ाइदा बीही करे 80 खां 100 जेको आहे सो मण जेको आहे ॿिज जो असां लॻारायोसीं, त उन सां असांजी 1200 ताईं प्रोडक्शन जेका आहे असां उहा आई। ऐं 3 नंबर ते जेको आहे असां मिटी कोन था चाढ़ीनि, कमंद लॻाए हुनखे वेसारे था छॾीनि। मिटी चाढ़ण जो वॾो अहम अमल आहे, तव्हां घटि में घटि जेको आहे 3 दफ़ा अप्रैल ताईं 3 फुट ताईं तव्हांजो कमंद थी वञे, तव्हां उन दौरान 3 दफ़ा जेको आहे तव्हां हुन ते मिटी चाढ़ियो। जेतिरो तव्हां हुनखे मिटी चाढ़ींदो ओतिरो तव्हांजो कमंद किरंदो कोन। असां वटि लाजिंग तमामु वॾो इशू थिए थो, लाजिंग जो 200 ते उहो किरियो पए, त उनजे लाइ शुरूआती मरहले में तव्हांखे केयर करणी पवंदी। उन लाइ बहितरीनु तरीक़ो आहे तव्हां हुन ते मिटी चाढ़ियो। मिटी चाढ़ण सां तव्हांखे 2 फ़ाइदा थींदा, हिकिड़ो कमंद खे टेक अची वेंदी, ऐं ॿिए नंबर ते तव्हांजो जेको आहे सो हुनजी जेका स्प्राउटिंग आहे, फोटड़ो आहे, टिलरिंग जेका आहे उहा तमामु बहितरु थींदी। चौथी शइ आहे तव्हांजो, वरी मूं साईं जेका साईं नदीम शाह साहिबु ॻाल्हि कई त मुतवाज़िन ख़ुराक, असां वटि बैलेंस फर्टिलाइज़र जेको आहे उहो इस्तेमालु कोन थो थिए। हाणे कमंद खे जेको आहे घटि में घटि तव्हांजो 120 खां 160 किलोग्राम नाइट्रोजन खपे,
ख़ासि करे टाइम जी शॉर्टेज जे करे जेको आहे हलूं था साईं नदीम शाह ॾे। शाह साहिबु तव्हां असांजे आबादगारनि खे कहिड़ो मैसेज ॾींदव हींअर हिन सूरत हाल ऐं में? मैसेज इहो ॾींदुसि त अलाह सां ई महिनत कंहिंजी बि ज़ाया न कई आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम करे अलाह जो नालो वठी पंहिंजी रोज़ी में लहो पाओ, गंज थी वेंदा, सभु कुझु मिलंदा। महिनत करियो, ख़ुदा ते भाड़ियो, इंशाअल्लाह ताला ख़ैर ई ख़ैर थींदो। अच्छा, ख़ासि करे तव्हां तमामु घणी फील्ड कंदा आहियो, ज़मीनदारनि सां तव्हांजो तमामु घणो ताल्लुक़ु आहे ऐं गवर्नमेंट जा ऑफिसर ज़ाहिर हर जॻह तव्हां आबादगारनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो? सर मुंहिंजो आबादगारनि खे इहो आहे त साईं जी जेका आबादगारनि जी जेका रोज़ी आहे उन्हनि जे पेरनि जे हेठां आहे। जेसि ताईं पंहिंजा पेर ज़मीन ते न फिराईंदा, ज़मीन ते पाण कोन घुमंदा, ज़मीन में पाण न लहंदा, तेसि ताईं तव्हांजी पैदावार कॾहिं कान वधंदी। मुंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, जेको ज़मीनदार पंहिंजी ज़मीन ते वञे थो, नज़रदारी करे थो, 50% प्रोडक्शन उनजी उअं ई वधी थी वञे, 50% उन जा ख़र्च उहे घटिजी था वञनि। साईं शाह साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, मोहम्मद अली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे मौज़िज़ महिमाननि जी गुफ़्तगू ॿुधी, उमेद त इहा काराइती गुफ़्तगू अव्हां खे जॾहिं तव्हां आबादगारी कंदव या तव्हां पंहिंजी पोखीराही कंदव त इहे शयूं तव्हांखे ज़रूरु कमु ईंदियूं हूंदियूं। असांजो बि इहो ई मक़सदु आहे त अव्हांजा जेके मसइला मसाइल आहिनि उहे असांजा जेके एक्सपर्ट आहिनि उन्हनि खां उन्हनि जो हल वठूं ऐं जेके आबादगारनि जा मसइला आहिनि उहे अरबाब इख़्तियार ताईं पुॼायूं ताकी अव्हांजा कुझु मसइला कुझु सूर ज़रूरु घटिजनि। नाज़रीन, इंशाअल्लाह वरी ॿिए हफ़्ते अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। हिन वक़्तु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। अल्लाह हाफ़िज़।